बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायत ई रहम करम वारो आहे, रहमान आहे, रहीम आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। नाज़रीन, हिन दुनिया में असां इंसान एॾा होशियार आहियूं जो अगरि को ॻाल्हाईंदो त फ़ौरन असां वटि जवाब बि आहिनि। को झेड़ो कंदो त फ़ौरन उन झेड़े जो जवाब बि ॾींदासीं। ऐं अगरि कंहिं कचहरी में वेहंदासीं त माना सभिनी खां वधीक पाण खे होशियार करण जी कोशिशि कंदासीं ऐं साबित कंदासीं त असां वधीक होशियार आहियूं। मां कंहिं हिकु इंसान जी ॻाल्हि नथो कयां त असांजो जेको माशरो आहे उहो अहिड़े तिर्ज़ ते हले, पर असां में हिकु वॾे में वॾी ख़ामी इहा आहे त असां सुठी चूंड नथा करे सघूं, जंहिंजो असांखे रस्तो बि आहे ऐं जंहिंजी असांखे सम्झ बि आहे, अकुल बि आहे। उनजो हिकिड़ो नंढड़ो मिसाल बि तव्हांखे ॿुधायां थो। हीअ सॼी दुनिया बाज़ार आहे। अगरि असांखे इन बाज़ार में छॾियो वञे त केर बि तव्हांजे हथ खे न रोकींदो, जेको वणेव वञी खणो। त असां छाजी चूंड कंदासीं? त फ़िलहाल त असांजो दिमाग़ ई चकराइजी वेंदो, त असां सोच में पइजी वेंदासीं त क़ीमती मां क़ीमती शइ कहिड़ी खणूं। तव्हां खां बि सुवालु आहे त असां छा था खणी सघूं? वधि में वधि असांजी जेका सोच हूंदी त पैसे जे तरफ़ हूंदो, सोन जे तरफ़ हूंदो। क़ीमतियूं शयूं त इहे ई आहिनि बाज़ार में। अगरि असांखे इजाज़त मिले, असांजे हथ खे केर बि न रोके, ही बाज़ार आहे, दुनिया सॼी तव्हांजी, तव्हांखे जेको वणे उहो खणो, तव्हांजो आहे। असांजी जेका सोच आहे उहा डायरेक्ट माना पैसे जी तरफ़ वेंदी, त असां इहे शयूं हासिलु कयूं। हिकु सुठी कहाणी आहे, तव्हां सां शेयर थो कयां, उमेद त तव्हांखे ॾाढो पसंदि ईंदो। हिकिड़ो वक़्त जो बादशाह हुयो, उन हिकिड़ी राति ऐलान कराए छॾियो त सुभाणे सुबुह जो मुंहिंजे महल जो दरवाज़ो जीअं खुलंदो त पब्लिक खे इजाज़त आहे त जंहिं बि शइ ते पब्लिक उहो हथु रखंदो त उहा शइ उनजी थी वेंदी। सॼी राति माण्हू गेट जे ॿाहिरां वेठा सीअ में थड़कनि पिया ऐं इन्ही सोच में हुया त को चए थो त मां सोनो झूमर लाहींदुसि, को चए पियो त जेके बादशाह जा जेके सोना थांवनि मां उहे खणंदुसि, को चए पियो त बादशाह जो जेको सुठो घोड़ो आहे मां उहो काहींदुसि, को चए थो मां हाथी काहींदुसि, को चवंदो खीर लाइ मां गऊं कायां। सॼी राति सभई सोचूं करे 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 परेशान थी विया। सुबुह जो इंतज़ारु हो त हाणे सुबुह थिए। ख़ैर सां सुबुह बि थियो, बादशाह जे दरबार जो घंट वॻो, बादशाह पंहिंजी कुर्सी लॻाई, हुकुम कई त दरवाज़ो खोलियो। हीअं जो दरवाज़ो खोलियो त ज़ैफ़ें मर्दें सभु बादशाह जी दरबार में। को कहिड़ी शइ ते थो हथु रखे, को कहिड़ी शइ ते थो हथु रखे, को कहिड़ी शइ थो खणे। बादशाह वेठो मुस्कुराए पियो, सभिनी जो इहो लकाउ ॾिसे पियो, पंहिंजे अखियुनि सां खिले पियो। हिकिड़ो माण्हू हो, बादशाह जी दीद उन ते पई त उहो सिर्फ़ु जेके माण्हू खणनि पिया, ॾिसनि पिया, त उन्हनि खे ॾिसंदो 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 सॼो माहौल घुमी आयो। हाणे उहो जेको सादो माण्हू हो, क़ीमती शइ ॻोल्हे पियो त का अहिड़ी क़ीमती शइ खणा जंहिंमें मां मालामाल थी वञा। माण्हुनि जी वठ पकड़ लॻी पई आहे। उहो सादो माण्हू अची 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 सिधो अची बादशाह जे मथां हथु रखी। बादशाह छिरक भरियो, छा आहे? उन सादे माण्हूअ बादशाह खे चयो त साईं, तो चयो त तव्हां जंहिं बि क़ीमती शइ ते हथु रखंदव त उहा शइ तव्हांजी, त मुंहिंजे लाइ क़ीमती शइ तूं आहे। बादशाह ॾाढो हैरान थी वियो, ॾिठईं त हिन जी अकुल खे सलाम आहे। वरी घंट वॻो त ब्रेक लॻी हुई, बाबा सभु शयूं जेके हथ आयूं उहे खणियो, निकिरो, हलो। बादशाह सॼो हुन माण्हूअ जो थी वियो। सेम असांजी ज़िंदगी में बि अहिड़ा हर रोज़ असांखे मौक़ा मिलंदा आहिनि चूंड करण लाइ। त असां चूंड छा था कयूं? असां अलाह जी हिन ठाहियल दुनिया में सिर्फ़ु पंहिंजी हिन आर्ज़ी ज़िंदगी में सभु कुझु हासिलु करण जी कोशिशि कंदा आहियूं त असांखे बंगलो हुजे, गाॾी हुजे, असां वटि बैंक बैलेंस हुजे। असां उन क़ीमती शइ ॾांहुं तवजो ई कोन था कयूं त जंहिंजो ही काइनात आहे, हीअ धरती, ही आसमान, ही शहर, ही बर, ही बाज़ार, ही जंगल, सभिनी शयुनि जो जेको मालिक आहे, असांजो ध्यानु ओॾे वञे ई नथो। त असां
अहिड़ी चूंड कयूं त उन शइ खे हासिलु कयूं जेको काइनात जो बादशाह आहे, असां उन खे हासिलु करण जी कोशिशि कयूं त असां हे सभु शयूं असांजूं थी वेंदियूं। यकीन कयो त असां सभु ग़फ़लत में आहियूं। असां पंहिंजे हिन ज़िंदगी में मारामारी लॻी पई आहे, हीअ शइ मुंहिंजी, हीअ शइ मुंहिंजी, हीअ शइ मुंहिंजी, मुंहिंजो बैंक बैलेंस एतिरो आहे, मतां मां हे कंहिं ग़रीब खे ॾियां त मुंहिंजो बैंक बैलेंस खुटंदो। चलो छॾे वियो ॾींहुं गुज़री, उन माण्हूअ बैंक बैलेंस ठाहे एतिरी मिल्कियत गॾु कई। हर साह वारी शइ खे त मौत त अचिणो आहे, ओचिते मौत अची वियुसि, बैंक बैलेंस कहिड़े कम जो। पुट वतंदा सॼो ॾींहुं होटलनि ते कढ़ायूं खाईंदा, ऐश में गाॾियूं वठंदा, घुमंदा फिरंदा, उन्हनि खे पीउ जी क़बर बि यादि न रहंदी। असां हर वक़्तु ग़फ़लत में आहियूं। असां अगरि सुठी शइ जो चूंड करण जी असांखे तरीक़ो हथ अची वञे न, त यकीन कयो असां हिन ज़िंदगी में बि मालामाल आहियूं त आख़िरत में बि मालामाल थींदासीं। मां दुआ थो कयां त अलाह पाक सभिनी नौजवाननि खे, हूंद वारनि खे, ग़रीबनि खे सिधी राह ॾेखारे, ऐं अलाह पाक उन्हनि सभिनी खे नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। मूंखे कंहिं ॿी वीडियो ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।